अस्सलामु अलैकुम। अस्सलामु अलैकुम नाज़रीन, प्रोग्राम मन अंदर जा अहवाल सां गॾु मां आहियां तव्हांजो होस्ट ऐं दोस्त असलम आज़ाद। नाज़रीन, मन अंदर जा अहवाल प्रोग्राम उन्हनि शख़्सियतुनि जो प्रोग्राम हूंदो आहे जिन जो तव्हांखे बेचैनी सां इंतज़ारु हूंदो आहे। अहिड़े तरीक़े सां उन्हनि शख़्सियतुनि जो पंहिंजी पंहिंजी फील्ड में बहितरीनु किरदारु अदा थियलु हूंदो आहे, पंहिंजी महिनत हूंदी आहे ऐं उन्हनि जूं काविशूं हूंदियूं आहिनि। उन्हनि काविशुनि जे बुनियाद ते असां उन्हनि जो प्रोग्राम कंदा आहियूं। त अॼु अहिड़ी हवाले सां हिकु उहा बहितरीनु शख़्सियत जंहिंजो पंहिंजी फील्ड में तमामु बहितरीनु किरदारु रहियो आहे, उन्हनि तमामु बहितरीनु सहाफ़त कई आहे। अॼु जी शख़्सियत सां असीं मिली रहिया आहियूं, उहो सीनियर सहाफ़ी आजिज़ संजरानी साहब। अचो त साणुसि ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम सलाम। भाउ कहिड़ा हाल आहिनि? अल्लाह जो मज़े शुक्र में? तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। जी असल में तव्हांजो जेको तालुक़ु आहे बेसिकली सहाफ़त सां आहे। सहाफ़त जे हवाले सां असीं तव्हांखां सुवाल पहिरियों इहो कंदासीं त तव्हां सहाफ़त कॾहिं खां ऐं कीअं शुरू कई ऐं तव्हांखे सहाफ़त जो शौक़ु कीअं थियो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। सभ खां पहिरीं अला असलम आज़ाद साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं तव्हां पुछो त तव्हां सहाफ़त जी कीअं शुरूआति कई ऐं तव्हांखे इहो शौक़ु कीअं पैदा जी जी बिल्कुलु थियो। ईअं जो 2005 में मूं रोज़ाना हिलाल पाकिस्तान खां सहाफ़त जी शुरूआति कई। जी जी मुख़्तलिफ़ अख़बारनि में, मुख़्तलिफ़ सिंधी सेटेलाइट चैनल में कमु कयो आहे ऐं मूंखे बचपन खां वठी जेको सो मुंहिंजी इल्मु या अदब सां वाबस्तगी रही। बिल्कुलु ऐं सहाफ़त में अचणु बि मुंहिंजो हिकिड़ो ज़ाती पंहिंजो शौक़ु हुयो। जी जी ऐं हिकिड़ो सहाफ़ी थियण जे लाइ जी उनखे जेको ईअं सम्झो त उनजो जेको बेसिक आहे उहो जॾहिं माण्हू लिटरेचर मां नथो गुज़रे, बिल्कुलु जॾहिं अदब मां नथो गुज़रे, सही ॻाल्हि आहे। मूंखे नथो लॻे उहो को सुठो सहाफ़ी थिए। एग्ज़ैक्टली छो जो अदब में ऐं लिटरेचर में अचण खां पोइ उन सहाफ़ी वटि न रुॻो हिकिड़ो पंहिंजो शऊर, बिल्कुलु पंहिंजो सेंस रहे थो, पर उन सां गॾोगॾु उन वटि लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो बि रहे थो। एग्ज़ैक्टली हिकिड़ो सुठो सहाफ़ी थियण जे लाइ जी इहो आहे त उहो पहिरीं उनजो लिटरेचर मां गुज़रणु इहो लाज़मी आहे। बिल्कुलु ऐं मुंहिंजी सहाफ़त में जेको अचणु ऐं उन सां दिलचस्पी रखणु, बिल्कुलु उनजो इहो तव्हांखे मूं ॿुधायो त रोज़ाना हिलाल पाकिस्तान थी। उन खां पोइ मुसलसिल मूं में हिकिड़ो ऑटोमेटिकली उनजा जेके इमोशन्स मुंहिंजा बिल्कुलु उन तरफ़ हुया सहाफ़त जे हवाले सां। बिल्कुलु त जॾहिं माण्हू कंहिं बि फील्ड खे जॉइन कंदो आहे सही त उनमें माण्हू सिखंदो बि आहे ऐं एग्ज़ैक्टली उन सां गॾोगॾु पंहिंजो वर्किंग बि कंदो आहे। बिल्कुलु सो मूं जॾहिं रोज़ाना हिलाल पाकिस्तान खां पोइ ऐं मेरान टीवी में आयुसि। जी मेरान टीवी 2007 में जॾहिं 27 दिसंबर बिल्कुलु 2007 में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत थी। उन खां पोइ जी गुलाम नबी मोराई साहब जॾहिं इहो पहिरियों चैनल जेको मेरान टीवी मुतारिफ़ करायो त उन में मूं जेको सो एज़ ए रिपोर्टर जी हैसियत सां उन में कमु कयो, जी जेको तक़रीबन 2009 ताईं मूं मेरान टीवी खे उन में कमु कयो। जी उन खां पोइ 2009 खां 2013 ताईं जी मूं सिंधी सेटेलाइट चैनल जेको सो सिंध टीवी में कमु कयो सही ऐं उन खां अलावा मुख़्तलिफ़ अख़बारूं जी जी ऐं हिन वक़्तु जेको आऊं रोज़ाना हलचल अख़बार में जी एज़ ए चोर जमाली रिपोर्टर ते कमु कयो। माशाल्लाह, तव्हांजी सहाफ़त जो जेको सफ़र आहे उहो हिन वक़्त ताईं बि जारी आहे। हिन खां पोइ जी जेका बि सहाफ़त रही आहे जी जी बिल्कुलु मयारी सहाफ़त रही आहे, पर 80 वारो जेको दहाको हो सहाफ़त जो जी जी उन में इलेक्ट्रॉनिक मीडिया जी ख़ासि तौर ते प्रिंट मीडिया जेके असां अख़बारूं चऊं था उनजो वॾो हिकिड़ो उरूज हुयो। सही ऐं तॾहिं असां वटि हे जेके सेटेलाइट चैनल न हुया सही ऐं उन अख़बारनि खे एतिरी उनजी अहमियत हूंदी हुई। जॾहिं का ख़बर कंहिं अख़बार में बिल्कुलु शाया थींदी हुई, सही उहा जेको इलाइक़ी माण्हू हूंदो हो सही उनजो अख़बार पढ़ण जो उनखे एॾो जुनून हूंदो हुयो बिल्कुलु जो उहो माण्हू जेसिताईं अख़बार न पढ़ंदो हुयो, जेसिताईं का अख़बार जी ख़बर न पढ़ंदो हुयो, बिल्कुलु तेसिताईं उनखे को मज़ो न ईंदो, मज़ो न ईंदो। बिल्कुलु ऐं इहो उनजी हिकिड़ी तबियत में उनजे जुनून में इहा शामिल हुई। सही ऐं उन खां पोइ जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वियो जी जी इहो तव्हांखे ॿुधायां पियो जेको 80 वारे ॾहाके ताईं जेको जी जी सहाफ़त जो हिकिड़ो वॾो उरूज
ऐं जंहिंमें असां वटि टेक्नोलॉजी हिन वक़्तु टेक्नोलॉजी मशहूरु जी। आहे कंप्यूटर आहे बिल्कुलु बिल्कुलु उन दौर में टेक्नोलॉजी एॾी तरक़ी न कई हुई बिल्कुलु उन दौर में ईअं थींदो हो जेके हे प्रेसूं हूंदियूं हुयूं जेके प्रिंट प्रेसिंग हूंदियूं हुयूं जी जी उन खे हथ सां छपाई थींदी हुई उनजी बिल्कुलु ऐं हिकिड़ी अख़बार कढणु अख़बार खे शाया करणु जी जी मुंहिंजे ख़्याल में उन दौर में हिकिड़ो वॾो चैलेंज हो चैलेंज वॾो इशू हूंदो हो बिल्कुलु ऐं ख़ासि तौर ते जेको अख़बार में जेके माण्हू कमु कंदा हुया जी जी उहो जेको जीअं अॻु में पुराणो दौर हूंदो हो जेके उन वटि स्टैम्प जेके हूंदा हुआ उनखे छापींदा हुआ जी, हिकिड़ो जी। हिकिड़ो अखर करे ऐं सही ईअं ई करे उहो सॼो हिकिड़ी माना जुमिले खे ठाहिणु हिकिड़ी ख़बर खे ठाहिणु सही ऐं इहो वॾो उन्हनि जे लाइ हिकिड़ो चैलेंज बि हूंदो चैलेंज ऐं वॾियूं ॾुखाइयूं बि पेश ईंदियूं हुयूं ऐं जेतोणीक 80 वारे ॾहाके खां पोइ जी जीअं जीअं माना साइंस टेक्नोलॉजी तरक़ी तरक़ी कई त कंप्यूटर अची वियो जॾहिं कंप्यूटर आयो त असांजी उहे अख़बारूं जेके हथ सां छपाई थींदियूं हुयूं यानी जी, जी। हथ जी प्रिंटिंग प्रेस सां जी उहे वरी कंप्यूटर ते अची वियूं सही जीअं आउं हिकिड़ी अख़बार जो नालो खणी वञा जेका तव्हां साम्हूं पहिरीं ज़िक्र कयो जी जी रोज़ाना जेका हिलाल पाकिस्तान जी उहा अख़बार आहे जी जी जेका मुंहिंजे ख़्याल में इहा इंफॉर्मेशन गवर्नमेंट सिंध जे तरफ़ खां अख़बार शाया थींदी हुई जी जी ऐं तमामु पुराणी अख़बार आहे सही ऐं उनखां पोइ ॿी अख़बार जेकॾहिं आउं नालो वठां त रोज़ाना इबरत ऐं उनखां अलावा ॿियूं खोड़ अख़बारूं आहिनि जी, जी। जीअं मिसाल तौर मेहरान आहे हा ऐं उनखां अलावा काफ़ी अख़बारूं आहिनि कुझु बिल्कुलु। नाला यादि अचनि था कुझु हाणे नथा त काफ़ी थी वियूं अचनि। हाणे काफ़ी थी वियूं हा आहिनि त उहो दौरु हिकिड़ो प्रिंट मीडिया जो हो बिल्कुलु ऐं उनखां पोइ जॾहिं 2001 2002 खां पोइ जी जॾहिं इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे जी जंहिंमें ख़ासि तौर ते ही टीवी चैनल्स जेके आया बिल्कुलु उहे टीवी चैनल्स जेके न्यूज़ चैनल्स आया जंहिंमें सेटेलाइट चैनल्स आया जेके सही। असां माना ईअं दुनिया जूं जेके ख़बरूं जी उहे असां घर वेठे सवलाई सां ॾिसंदा आहियूं पंहिंजी टीवी स्क्रीन टीवी स्क्रीन ते बिल्कुलु उनजो इहो माना फ़ाइदो थियो त जॾहिं इलेक्ट्रॉनिक मीडिया आई जी, त जी। उहा ख़बर जेका अख़बार में शाया थींदी हुई असां हिकिड़े ॾींहुं मोकिलींदासीं उहा ॿिए ॾींहुं माना ॿिए ॾींहुं अख़बार छपींदी हुई यानी बिल्कुलु। राति जो छपींदी हुई सुभाणे सुबुह जो असां वटि अख़बार ईंदी हुई बिल्कुलु वरी जॾहिं सेटेलाइट आयो चैनल सही त उन में इहो थियो जो असांखे उहा ख़बर जेका माना ईअं सम्झो त हिकिड़ो सुबुह जी ख़बर हुजे असां पढ़ूं उहा असां माना सेकंडनि में ऐं मिंटनि में ख़बर पढ़ूं था बिल्कुलु त टेक्नोलॉजी माज़ी वारी जेका सहाफ़त ऐं हाणोकी जेका सहाफ़त उनमें इहो फ़र्क़ु आहे ज़रूरु बिल्कुलु त हाणे जेका सहाफ़त कजे पई ऐं जेका अॻु में सहाफ़त हुई उहा बिल्कुलु निज सहाफ़त हुई बिल्कुलु ऐं उन में जेके इदारा हूंदा हुआ ख़ासि तौर ते जेके सहाफ़ती इदारा हूंदा जी जी उन सहाफ़ी खे तेसि ताईं माना उन में जेको जॉइन न कराईंदा हुया बिल्कुलु तेसि ताईं उनखां को इंटरव्यू थिए या उन में को बाक़ाइदे सहाफ़ती तौर ते उनखे का ॼाण हुजे बिल्कुलु त उनखे उहो इदारो उनखे रिपोर्टर करे रखंदो बिल्कुलु पर हाणे जॾहिं खां इहो दौरु जॾहिं इलेक्ट्रॉनिक मीडिया जो वियो हलियो बिल्कुलु हाणे जेको दौरु हले पियो असां वटि जी उहो आहे सोशल मीडिया जो बिल्कुलु सोशल मीडिया अचण खां पोइ बिल्कुलु मञूं था सोशल मीडिया अचण खां पोइ असांजो हर कमु जेको सवलाई सां थिए थो एक्ज़ैक्टली ठीकु आहे सेकंडनि में थिए थो मिंटनि में थिए थो तंहिं दौर में कोई इहो व्हाट्सएप न हुयो बिल्कुलु तंहिं दौर में फेसबुक न हुयो न हुयो ठीकु आहे हाणे असां उहा ख़बर जॾहिं फेसबुक ते हींअर अपलोड कयूं था उहा सेकंडनि में सेकंडनि में माण्हुनि माण्हुनि ताईं पहुचे थी पर उहा दुनिया ताईं पहुचे थी बिल्कुलु। उनखे लंडन में वेठल माण्हू ॾिसे थो अमेरिका में ॾिसे थो हा उनखे माना फॉरेन कंट्री वारा माण्हू बि ॾिसनि था। एक्ज़ैक्टली ॾिसो न इहो फ़र्क़ु थियो आहे पर सोशल मीडिया जिते फ़ाइदा कया आहिनि हा उते वरी जेको सो मयार खे किरायो किरायो वियो आहे बिल्कुलु अॼुकल्ह तव्हां ॾिसो न जेके अॼुकल्ह जेके असांजे हिन सोशल मीडिया जे थ्रू जेके असांजा दोस्त जेके नवां जेके आहिनि नुमाइंदा आहिनि नुमाइंदा आहिनि बिल्कुलु जिन खे सहाफ़त जी ख़बर ई कोन्हे का एक्ज़ैक्टली अवल ॻाल्हि मूं तव्हां सां पहिरीं ॻाल्हि करे वियुसि त हा। सहाफ़त में अचण खां अॻु में बिल्कुलु उनजो लिटरेचर मां गुज़रणु उनजे बारे में नॉलेज हुजणु नॉलेज ज़रूरी हुजणु इहो लाज़मी आहे लाज़मी आहे इहो न आहे हा। हाणे असां वटि छा आहे अॼुकल्ह सोशल मीडिया में हा कॉपी पेस्ट वारो दौरु थी वियो आहे बिल्कुलु हाणे जेकॾहिं को असांजो दोस्त को सीनियर आहे का ख़बर ठाहे थो बिल्कुलु उते असां वटि अहिड़ा माण्हू आया आहिनि जेके सहाफ़त में ॼाणीनि कोन था बिल्कुलु हाणे उहे कॉपी पेस्ट करे उन इदारे खे मोकिलीनि था बिल्कुलु ऐं उहे इदारा एॾा सस्ता थी विया आहिनि जी जो उन सहाफ़ीअ खे न उनजो मयार ॾिसनि था न बिल्कुलु उनजी इफिशियंसी ॾिसनि था न बिल्कुलु उनजी क्वालिफिकेशन ॾिसनि था सही त ॻाल्हि भई हिन में वाक़ई सहाफ़ती गुण आहिनि गुण आहिनि हा या उन वटि टिप्स आहिनि बिल्कुलु ही सहाफ़ी आहे जर्नलिस्ट आहे न आहे हा इवन जो उते माण्हू जेके ऑफिस में वेठा आहिनि उहे उन रिपोर्ट खे कोन था पढ़नि जेकी रिपोर्ट आहे उनखे कॉपी पेस्ट करे वरी नशर करे था छॾनि। एग्ज़ैक्ट तव्हांखे यादि ॾियारियां जॾहिं असां अख़बार में अॻे ख़बर मोकिलींदासीं जेको बिल्कुलु। न्यूज़ डेस्क ते एडिटर वेठल हूंदो हुयो बिल्कुलु पहिरीं ॻाल्हि त असां ख़बर पास कराईंदा हुआसीं सही ख़बर पास कराइण जे लाइ असांखे हिकिड़ो इदारे जे तरफ़ खां हिकिड़ो असांखे प्रेस कार्ड मिलंदो बिल्कुलु प्रेस कार्ड में असांखे हिकिड़ो कोड मिलंदो हुयो बिल्कुलु जॾहिं असां का ख़बर फैक्स कंदा हुआसीं उहो इदारो असांजी
पहिरीं अवल ॻाल्हि त असांजी सिग्नेचर खे ॾिसंदो हुयो, बिल्कुलु वाक़ई असांजे रिपोर्टर ख़बर मोकिली या कोन मोकिली आहे, सही उन खां पोइ असांजे कोड खे ॾिसंदो। बिल्कुलु हाणे तव्हां ॾिसो अॼुकल्ह इहो जेको मयार बिल्कुलु न रहियो आहे। हाणे हा। सोशल मीडिया ते हाणे जेको सीनियर आहे उनजी हा। ख़बर कोन थी पवे, हा। जूनियर जी ख़बर नथी पवे, बसि ऐं उन खां पोइ जेको अताई जेके साफ़ी सहाफ़ी इन्हनि जी त भरमार लॻी पई आहे, उन्हनि ई माशाल्लाह। सॼो सहाफ़त जो मोराल खे किरायो आहे। बिल्कुलु ऐं उन में असांजे जेके हिन वक़्तु जेके इदारनि में जेके माण्हू वेठल बिल्कुलु। ऐं पुराणनि जेके इदारा जेके जेके सीनियर आहिनि, सहाफ़ी आहिनि। सीनियर सहाफ़ी आहिनि, उनजी ॻाल्हि नथा करियूं। बिल्कुलु असां वटि अहिड़ा खोड़ अञा ताईं अख़बारी इदारा बि सुठा पिया आहिनि, सुठा चैनल पिया आहिनि। एग्ज़ैक्टली उन्हनि वटि अञा बि उहे माण्हू आहिनि जिन वटि मयार आहे, बिल्कुलु उनजो स्टेटस आहे। पर हाणे सोशल मीडिया जे थ्रू असां वटि जेके हिन वक़्तु जेके अख़बारूं आयूं आहिनि, जेके ख़ासि तौर ते PDF ते हलनि थियूं अख़बारूं। जी जी हाणे माना हिकिड़ो मालिक आहे, माना उहो पंहिंजी अख़बार सॼी PDF ते रखियो वेठो आहे। सही हाणे 500 रुपया उनखे मोकिले थो, उनजी अख़बार में उहा असां उन निमाइंदे जी ख़बर शाया थी वञे, सही उहो उनखे असां हिकिड़े ॾींहं में कार्ड मिली थो वञे। सही ऐं को वक़्तु हूंदो, असलम आज़ाद साहब तव्हांखे आउं ॿुधायां, जी जी बिल्कुलु जॾहिं मूं सिंध TV खे ज्वाइन कयो, जी जी यकीन कंदो रज़ाक सरोही साहब हिकिड़ो सिंध जो बहितरीन सहाफ़ी आहे। एग्ज़ैक्टली यकीन कयो मूंखे हिकिड़ो महीनो हुन मूंखे कमु करण जे लाइ ॾिनो। तव्हां पंहिंजो महीने में कमु करियो, तव्हांजी बिल्कुलु। वर्किंग ॾिसंदासीं। सही उन खां पोइ सही असां तव्हांखे पंहिंजो इन इदारे में तव्हांखे एज़ ए रिपोर्टर करे रखंदासीं, एग्ज़ैक्टली ऐं पोइ तव्हांखे असां जेको तव्हांजो प्रेस कार्ड ॾींदासीं। मतिलबु उन वक़्त जे में ॾाढो ॾुखियो प्रोसेस हूंदो ॾाढो हुयो, हाणे मतिलबु त जेको सहाफ़त खे जो हथ सां ई ज़वाल आंदो हुयो। हाणे ॾिसो न सोशल मीडिया ते जेके माण्हू आया आहिनि, जी जी हाणे तव्हां उन्हनि माण्हुनि खे ॾिसो। अॼु बि आउं चाहियां थो त उन्हनि खां तव्हां पुछो था असांखे इहा अख़बार जी हिकिड़ी ख़बर आहे या न्यूज़ आहे, असांखे ठाहे ॾियो, बिल्कुलु उनखे का ख़बर न आहे। ऐं उन खां पोइ TV चैनल ऐं अख़बार जी चैनल, अख़बार ऐं TV चैनल में फ़र्क़ु आहे ख़बरनि में। बिल्कुलु ॾिसो न, हाणे TV चैनल में लिखण जे लाइ असां हिकिड़ी जेका हिकिड़ी लाइन में ख़बर लिखूं था, उनखे TV जे जेको लफ़्ज़नि में या ॿोली में चयो वेंदो टिकर, बिल्कुलु टिकर चयो वेंदो आहे। हा हाणे आम तौर ते जेके असांजे सोशल मीडिया ते दोस्त रहनि था, उन्हनि खे ख़बर कोन्हे टिकर छा आहे, सही उन्हनि खे ख़बर कोन्हे बीपर छा आहे, बिल्कुलु उन्हनि खे ख़बर कोन्हे टेलीटॉक छा आहे। बिल्कुलु इहे जेको सो TV चैनल रिपोर्टर जा जेके माना ईअं सम्झो त टिप्स आहिनि, बिल्कुलु। बुनियादी टिप्स आहिनि। जॾहिं उन खां वाक़ुफ़ु उहो माण्हू न आहे त उहो कहिड़ी रिपोर्टिंग कंदो, बिल्कुलु उहो कहिड़ा सुधारा आणींदो। जी जी सो असांजा जेके कुझु इदारा आहिनि, ऐं असांजा जेके सीनियर जेके मोस्ट इदारा आहिनि, ऐं उन्हनि जो एतिराम कयां थो, बिल्कुलु ऐं उन्हनि जे लाइ इहो चवंदुसि उनखे एप्रिशिएट कयां थो। जी जी पर हाणे जेके असांजे सोशल मीडिया में जेके वेठा आहिनि, ख़ासि तौर ते जेके असां वेब चैनल, ठीकु आहे, को जी, जी। हलाइण, को लॉन्च करणु, को इहो न आहे त उहो माण्हू को सोशल मीडिया ख़राबु आहे, बिल्कुलु इहा न आहे त कोई वेब चैनल ख़राबु आहे। बिल्कुलु पर असल में उन में क़ाबिलियत खपे थी, उन में इफिशिएंसी खपे बिल्कुलु थी, एग्ज़ैक्टली उन में उनजो तरीक़ेकार, उनजो उहे मेथड, माण्हू उनजी हुजनि knowledge, जेके उहो माण्हू हुजनि। उन सॼे सिस्टम खे उन ॾिसो बहितर इहो, तरीक़े सां त हलाए उहो सघनि। आउं अॼु बि चवां थो सोशल मीडिया ख़राबु न आहे, बिल्कुलु सोशल वेबसाइट ख़राबु न आहे, बिल्कुलु पर सोशल मीडिया खे, सोशल वेबसाइट खे जेके माण्हू हलाइनि था, इस्तेमालु कनि था, सही। उन्हनि खे नॉलेज उन्हनि में क़ाबिलियत हुजणु ज़रूरी आहे। जी जी नाज़रीन, तमामु दिलचस्प सहाफ़त जे हवाले सां कचहरी हली रही आहे सीनियर सहाफ़ी आजिज़ संजरानी साहब सां। जेके सहाफ़ी हिन वक़्तु सहाफ़त कनि था, या जेके असांखे हिननि हाणे सहाफ़त खे जॉइन कयो, उहे हिन प्रोग्राम खे तमामु गौर सां ॿुधनि त उन मां काफ़ी कुझु घणो सिखी बि सघनि था। ताज़ो इसराइल तरफ़ां जेको सो फ़लस्तीन ते बरबरियत ऐं ज़ुल्म जी इंतिहा हुई, ऐं उन तमामु एॾो ज़ुल्म कयो जो उन्हनि माण्हुनि जूं, फ़लस्तीन जे मासूम मज़लूम माण्हुनि जूं जेके रहियूं हुयूं, दाऊं हुयूं, असां ई तव्हां सोशल मीडिया ते ॾिसंदासीं। ऐं हाणे ताज़ो वरी जेको उनखे मुंहुं तोड़ जवाबु ईरान ॾिनो आहे, ईरान पारां फ़लस्तीन जी जेका हिमायत कई वई आहे, इन सॼी जंग खे मुसलसल 8हों ॾींहुं आहे, इन सॼी जंग जे सिस्टम जे हवाले सां इनखे तव्हां कीअं था ॾिसो, इन बाबति कुझु चवणु चाहींदा? असलम आज़ाद साहब, सभ खां पहिरीं त तव्हांजी वॾी महिरबानी इहा आहे जो तव्हां हिन हालात हज़रात करंट अफेयर्स ऐं इन हवाले सां तव्हां सवाल कयो आहे। बिल्कुलु त इसराइल असल में अमेरिका जो हिकिड़ो एजेंट खणी अचूं, बिल्कुलु या अमेरिका जो हिकिड़ो पालतू हिकिड़ो मुल्क खणी अचूं, बिल्कुलु इहा सॼी जेका बि साज़िश आहे, जेका प्लान आहे, उहो अमेरिका जी आहे। अमेरिका जो ॾिसो, फ़लस्तीन जो जेको गज़ा इलाइक़ो जेको जी, उन में उनजो जेकॾहिं तव्हां मंज़रकशी खे तव्हां ॾिसो, ऐं चवां थो मुसलसिल जेका इसराइल जेका जी जी फ़लस्तीन जी तबाही कई आहे, बिल्कुलु फ़लस्तीन उहो इलाइक़ो, उहो मुल्क जेको असांजे नबियनि जो पैगुंबरनि जो इलाइक़ो, एग्ज़ैक्टली ठीकु आहे। बिल्कुलु ऐं उन खां पोइ असांजो बैतल मुक़दस क़िबला अवल, हा उहो उन ते फ़लस्तीन ते जेको सो इसराइल जेको यहूदी हिकिड़ो गैर मुस्लिम मुल्क बिल्कुलु जंहिं वॾी बरबरियत कई, वॾो ज़ुल्म कयो, बिल्कुलु इन खां अॻु में इन फ़लस्तीन सां तव्हां हिज़बुल्लाह खे ॾिसो, लबनान खे ॾिसो, जी जी इहे जेके मुल्क
इन फ़लस्तीन जी हिमायत में, बिल्कुलु फ़लस्तीन जी हिमायत में जी जी जेको उन सां इसराइल सां उन्हनि जंग रखी, बिल्कुलु। भई फ़लस्तीन सां इसराइल जी जेको ज़ुल्म कयो आहे, बर्बरियत हाणे ख़तमु थियणु घुरिजे। सही पर उनखे जेको सो असांजा जेके इस्लामी जेके मुल्क आहिनि, जी जी ऐं ख़ासि तौर ते जेको असांजे सभिनी मुल्कनि जो जेको सरबराह आहे सऊदी अरब जी ॻाल्हि कनि, जी जी जंहिंमें असांजो माना ईअं सम्झो त कायबतुल्लाह शरीफ़, जी जी अलाह जो पाक घर हिकिड़ो जेको आहे सऊदी अरब में, जी ऐं जी असांजो जेको अॻूणो जेको बैतुल मुक़द्दस क़िबला अवल जेको जी उहो असांजो फ़लस्तीन में, फ़लस्तीन हाणे जेको आहे सऊदी अरब में आहे। बिल्कुलु यानी अलाह जो जेको कायबतुल्लाह जेको पाक घर जिते हुजे, जी ऐं उन खां अलावा असांजे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मदीने में इन मस्जिद नबूवे में उन जो रोज़ो तहर हुजे, बिल्कुलु ऐं उन मुल्कनि जो सरबराह इस्लामी मुल्क जो सरबराह जेको हुजे असां सभिनी इस्लामी मुल्कनि जो, जी जी उन जी वरी जेको ख़ामोशी ऐं उन जो जेको सो हिन अमेरिका खे जवाबु न ॾियणु, को या रिएक्शन न ॾियणु। रिएक्शन न ॾियणु, या जी, जी। इसराइल खे न रिएक्शन ॾियणु, जी आउं चवां थो त इहा बि हिकिड़ी मुसलमान मुल्कनि सां वरी वेसाघाती आहे जी, जे जी। ॾिठो वञे। त बिल्कुलु आउं हिन वक़्तु तव्हां जेको सवालु कयो ॾाढो जी, भलो सवालु कयो जी आहे, जी त जेकॾहिं तव्हां ॾिठो हूंदो हा त फ़लस्तीन जे मामले में तव्हांखे वधि खां वधि लबनान नज़र आयो हूंदो, बिल्कुलु तव्हांखे हिज़बुल्लाह नज़र आयो हूंदो, बिल्कुलु तव्हांखे ईरान नज़र आयो हूंदो। एग्ज़ैक्टली हींअर पर तव्हां ॾिसो जेको फ़लस्तीन ते ज़ुल्म थियो आहे, ईरान जो को ज़ाती मफ़ाद न आहे, इसराइल सां का ज़ाती दुश्मनी न आहे। बिल्कुलु बिल्कुलु ईरान जेकॾहिं अॼु बि पंहिंजे जान जो जेके नज़रानो ॾिनो आहे, पंहिंजा जेके बि बहितरीन हिकिड़ा कमांडर, जी, जी। चीफ कमांडर जी, जी। जेकॾहिं हुन शहीद कराया आहिनि, जी, जी। उहे फ़लस्तीन मज़लूम जे लाइ, जी। फ़लस्तीन जी मज़लूम अवाम जे लाइ, जी, जी। उन्हनि जी जान खे बचाव जे लाइ, उन्हनि खे तहफ़ुज़ ॾियण जे लाइ, जी, जी। उन्हनि ते जेका बर्बरियत जेको ज़ुल्म आहे उहो ख़तमु करण जे लाइ जी। ईरान हिन वक़्तु जेको सो माना मैदान जंग में लथल आहे इसराइल सां। हाणे इन सॼी मजमूई सूरत खे असां ॾिसूं था जी त इन में सॼो जेको किरदारु आहे उहो अमेरिका जो, बिल्कुलु अमेरिका जो जेको सदर आहे ट्रंप, उन जो जेको सो बयानु साम्हूं अचनि था, जी, जी। उहो जेको ईरान खे मुख़्तलिफ़ तरीक़े सां हिकिड़ा बुज़दिलाना माना हिकिड़े क़िस्म जा पंहिंजो बयानु ॾिए थो, जी जी त उन में ईरान उहो मुल्क आहे जी, जी। इस्लाम जो, ऐं चवां थो जंहिंमें न रुगो हिकिड़ी जुरत आहे, जी जी हिकिड़ी बहादुरी आहे, जी जी पर उन सां गॾोगॾु जी ईरान में जेको ईमान आहे जी, ऐं जी। सलाम आहे ईरान जे सुप्रीम लीडर जी जी सैयद आयतुल्लाह अली खामनाई रहबर, जी, जी। मौज़म रहबर खे जी आउं सलाम पेश थो करियां, जंहिं माना अॼु ॾींहं ताईं जी। यहूदी नसारा जी यलगार खे क़बूल न कयो आहे, जी जी ऐं जेतोणीकि हुन पंहिंजे जाननि जा नज़ाराना ॾेई छॾिया आहिनि। जी, जी। हिन वक़्तु बि जेको बि एटमी प्लान आहे जी। ईरान वटि, जी उहो बिल्कुलु हा। मदे मुक़ाबले थी उनखे उहो इसराइल खे इंशाअल्लाह तबाह कंदो ईरान, जी। ईरान जी फतेह थींदी। जी, जी। ऐं ईरान उहो मुल्क आहे जेको कॾहिं बि यहूदियुनि सां उनका कमेंटमेंट न कई आहे, जी जी ऐं यहूदियुनि सां उन नाता छो उन खां अमेरिका ऐं जी। ईरान सां पंहिंजा नाता ख़तमु करे छॾिया, जी। छो इसराइल ख़तमु करे छॾिया, जी, जी। इन जे करे जो ईरान हिकिड़ो इस्लामी जमहूरिया मुल्क आहे, जी, जी। जंहिं यहूदियुनि जी ललकार खे अॻु बि क़बूल न कयो आहे, हाणे बि क़बूल न कंदो। जी, जी। सो बहरहाल जेकॾहिं असां इन सूरताल खे ॾिसूं था जी, जी। त अमेरिका जेको सो इसराइल जी खे सॼो जेको सिस्टम ऐं सॼो जेको ईरान ते हमला कराइण जी, या जी। फ़लस्तीन खे बर्बरियत कराइण, इन जो सॼो किरदारु अमेरिका जो आहे। जी, जी। तंहिंजे करे जेके इस्लामी जेके असांजा मुल्क आहिनि, जी, जी। 56 मुल्क आहिनि, जी, जी। आउं चवां थो उन सभिनी मुल्कनि मां ईरान खे आउं सलाम पेश करियां थो, जी, जी। जंहिं ईरान पंहिंजो वॾो हिकिड़ो नुक़सानु कयो आहे, जी, जी। ऐं पंहिंजो जानी नुक़सानु कयो आहे, पंहिंजो माली नुक़सानु कयो आहे, जी, जी। पंहिंजो एटमी प्लान जेको यूज़ कयो आहे। बिल्कुलु आउं चवां थो अॼु बि ईरान खे उनजी का परवाह कोन्हे, सही अॼु बि हू ईरान अमेरिका खां नथो डिॼे, अॼु बि ईरान इसराइल खां नथो डिॼे। जी जी उनखे अलाह जी मदद आहे, ख़ुदा जी कुवत आहे जी, ईरान जी। ईरान खे पंहिंजो ईमान आहे। सो इंशाअल्लाह इहो बिल्कुलु इसराइल जेको सो तबाह थींदो, जी, नीस्त जी। नाबूद थींदो। जी, जी। असां एज़ ए मुस्लमान नाते अलाह खां इहा दुआ घुरूं था त जी, अलाह जी। साईं ईरान जी गाइब खां मदद कंदो, जी, जी। इंशाअल्लाह ईरान जी फतेह थींदी। इंशाअल्लाह। जी तमामु बहितरीनु कचहरी तव्हां सां हली रही आहे। हिकिड़ो सुवालु तव्हां सां जेको अदब सां रिलेटेड कंदासीं, त हाणे जेको अदब लिखिजी रहियो आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो, हाणे जेको अदब लिखिजे पियो? जीअं मूं तव्हां सां पहिरीं ॻाल्हि कई त 1980 वारो जेको ॾहाको रहियो, जी, जी। जेतोणीकि मुंहिंजी एॾी वॾी एज न आहे, पर जी। असां बचपन में जॾहिं असां उहे किताब रिसाला जी, जी। पढ़ंदा हुआसीं, जी, जी। त उन में हिकिड़ो निज अदब साम्हूं ईंदो हो। सही। निज, जी, जी। ठीकु आहे।
ऐं उन सां गॾोगॾु त उहो जेको अदब हो ऐं जेको हाणे जेको अदब आहे जी, जी। उन में हिकिड़ो वॾो फ़र्क़ु आहे। बिल्कुलु। असां जॾहिं अदब में आयासीं त उन जे लाइ अदबी संगत जी, जी। जी जेका शाख उहा माना अदब जी हिकिड़ी शाख आहे जी, जी। जेका न रुॻो अदबी माण्हुनि जी हिकिड़ी तरबियत करे थी, पर जी, जी। उन जी हिकिड़ी सिख्या ऐं उनखे शऊर जी, जी। ऐं अदबी संगत यानी सही। अदब खां मिले थो। बिल्कुलु। सो हाणे जेको अदब आहे ऐं अॻूणो जेको अदब आहे हा। उन में जेका सिन्फ़ जेका हिन वक़्तु जेका ज़्यादातर जेका लिखिजे थी लिखिजे उहा थी। ख़ासि तौर ते ग़ज़ल लिखिजे थो। पर बिल्कुलु। अॻूणे दौर में हा। तव्हां ॾिठो हूंदो उन में कहाणी जी सिन्फ़ खे वधीक लिखियो वेंदो हो। बिल्कुलु कहाणी कहाणी कहाणियूं असां हाणे तव्हां नंढे हूंदे पढ़ंदा हुआसीं। कहाणी जी सिन्फ़ खे तव्हां घटि ॾिठो हूंदो बिल्कुलु हाणे न आहे। ऐं उन सां गॾोगॾु नसर खे तव्हां घटि ॾिठो हूंदो। बिल्कुलु। अॼुकल्ह असां वटि जेको ख़ासि तौर ते असांजो जेको अदब जेको हींअर लिखिजे पियो, आउं चवां थो त नौजवाननि जो सुठो पंहिंजो हिकिड़ो टैलेंट आहे, टैलेंट उन्हनि आहे, खे बिल्कुलु। जस ॾियूं था, वरी सही। बि हू पंहिंजी जॻह ते पंहिंजे हिसाब सां सही आहिनि, सही। पर जेको अॻूणो जेको अदब हो उन में हा। हिकिड़ो मयार हो, उनजो पंहिंजो स्टेटस हो, सही। उहो हाणे नथो लिखिजे। ऐं उन खां अलावा जेका सिन्फ़ आहे उहा गज़ल लिखिजे थी, उन में जेको वाई या टेड़ू या कतन जेके उन में कुझु सही। अचनि था, जेके उन जा अदब जा जेके जी, शोभा जी, अचनि बिल्कुलु। था, जेके हा। सिन्फ़ूं अचनि थियूं, हा। त उन हवाले सां इहो आहे त असां वटि अदब जेको अॻूणो हो हाणे जेको आहे सही। उन में फ़र्क़ु इहो आहे त हाणे असां वटि जेके कहाणी जी सिन्फ़ या पंहिंजो नज़म सही। उहे घटि थो लिखिजे जी, ऐं जी। अॻूणे दौर में ज़्यादा हो ऐं सही। इहो फ़र्क़ु नज़र जी, जी। अच्छा, वॾी अॼु सभु ज़िंदगी में को अहिड़ो लम्हो जंहिंमें तव्हांखे सभ खां वधीक तकलीफ़ पहुती हुजे ऐं तव्हां ईअं सम्झो त पंहिंजो पाण खे अकेलो महसूसु कयो हुजे, अहिड़ो को लम्हो जंहिंमें तव्हांखे हद खां वधीक तकलीफ़ पहुती हुजे ऐं उहो अञा ताईं उनखे तव्हां विसारे न सघिया हुजो? बसि साईं असलम साहब ज़िंदगी हिकिड़ो जे ॾिसूं था ॾुखण जो ॾाज आहे। बिल्कुलु। ज़िंदगी जा के अहिड़ा लम्हा हूंदा आहिनि बिल्कुलु। जेको इंसानु उनखे विसारण जी कोशिशि कंदो आहे, पर बिल्कुलु। उहे विसरी न सघंदा आहिनि। सही। हिकिड़ो मुंहिंजो पहिरियों जेको वाक़ियो हुयो जॾहिं बचपन में आउं तक़रीबन 5 साल जो हुउसि या 8 साल जो हुयुसि, जी। त मुंहिंजी वालदा जो मूंखे विछोड़ो बचपन खां वालदा जो इंतई जी झोरींदड़ विछोड़ो जी हूंदो। जोरींदड़ मुंहिंजी वालदा। उन दौर में एतिरो शौर न हुयो ऐं बचपन वारो माहौल हुयो। जी। पंहिंजी माउ जो विछोड़ो, उहो विछोड़ो अञा ताईं बि जेको मुंहिंजी दिलि में हिकिड़ो दर्द समायल आहे। बिल्कुलु। ऐं उन खां पोइ ॿिया त ज़िंदगी जा खोड़ वाक़िया, खोड़ अहिड़ा लम्हा अचनि था जी, जी। ऐं उन्हनि खे त माण्हू जीअं जो तीअं बर्दाश्त करे वञे जी, थो। जी। पर उन खां पोइ जेके ॿ विछोड़ा मूंखे साम्हूं आया आहिनि, उन में हिकिड़ो मुंहिंजो विछोड़ो जेको आहे उहो मुंहिंजे वालिद साहब। जी, जी। मुंहिंजो वालिद साहब हाजी मौलाबक संजराणी। जी, बिल्कुलु। सच पुछो अॼु हू मूंसां गॾु न आहे, जी, जी। जिस्मानी तौर ते गॾु न रहियो आहे, जी, जी। पर अॼु बि मुंहिंजे हिन रग रग में, मुंहिंजे हिन जिस्म जे हर जेको हिसो आहे बिल्कुलु। उनजो रूह, उन जूं यादूं, उनजा अहसास, जी, जी। उहे मुंहिंजे जीउ खे जोड़ीनि था। जी। ऐं उन खां पोइ तक़रीबन 1 साल खां पोइ वरी बि अलाह जी रज़ा, ख़ुदा जी रज़ा आहे, जी, रब जी जी। रज़ा ते राज़ी रहणो आहे। बिल्कुलु। त मुंहिंजो 3 साला पुटु ईमान अली जे नाले सां, जी। जंहिंजो विछोड़ो अञा ताईं बर्दाश्त दुख जी न पुॼाणी बसि उहो विछोड़ो मूं खां हर शख्स कहाणी रब्बा तव्हांखे सब्र अता फरमाए। दुख औलाद जो जी विछोड़ो इंतहाई न बेशक ॾाढो जी झोरींदड़ हूंदो आहे, तकलीफ़ दा हूंदो आहे। रब्बा तव्हांखे सलाह सब्र जी तौफ़ीक़ अता फरमाए, तव्हांजे ज़िंदगी खे हर बरकत शख्स बख़्शे। आख़िर में तव्हां खां इहो सवाल कंदासीं त तव्हां जेको अॼु जी जेका जनरेशन आहे, जेके नाज़रीन, उन्हनि खे कहिड़ो पैगाम ॾींदा? हा, मुंहिंजो इहो पैगाम आहे त ज़िंदगी जस्तजू जो नालो आहे, जी, जी। ज़िंदगी जदोजहद जो नालो आहे। बिल्कुलु। उहे माण्हू कामयाबु थींदा आहिनि जी। जेके पंहिंजी मदद पाण पंहिंजे हौसले सां, जी, जी। पंहिंजे जज़्बे सां कमु कंदा आहिनि। बिल्कुलु। ऐं कहिड़ो बि दुनिया जो तव्हां कमु कयो, जी। कहिड़ो बि तव्हां कम खे सर अंजाम ॾियो, जी, जी। उन में हिकिड़ो शर्त इहो बेसिकली आहे, तव्हां वटि जी। पंहिंजो कॉन्फिडेंस। बिल्कुलु। जंहिं माण्हू वटि पंहिंजो कॉन्फिडेंस आहे, जी, जी। यानी ख़ुदि एतमादी, जी। दुनिया जी का बि ॾुखी मंज़िल, जी। को बि ॾुखियो कमु, जी। आउं चवां थो
उन जे लाइ एतिरो ॾुखियो न आहे बिल्कुलु जेतिरो उन वटि पंहिंजो कॉन्फिडेंस आहे जी उन सां गॾोगॾु हा उन में पंहिंजूं फ़नी सलाहियतुनि जो हुअणु लाज़मी आहे। बिल्कुलु जॾहिं कंहिं बि कम खे तव्हां सरअंजाम ॾियो था बिल्कुलु। ईअं ॾिसो जीअं तव्हां आहियो एज़ ए हिकिड़ो टीवी चैनल ते कमु कयो था बिल्कुलु जीअं आऊं आहियां हिकिड़े टीवी चैनल या अख़बार में कमु करियां थो बिल्कुलु हाणे इन में असां वटि छा आहे हिकिड़ा फ़नी जेके आहिनि से सलाहियतूं आहिनि जी इन खे चइबो आहे टेक्निकल टिप्स। जी जी जंहिं माण्हू वटि टेक्निकल टिप्स आहिनि ऐं जी। जंहिं माण्हू वटि कॉन्फिडेंस आहे जी त आऊं अॼु जे नौजवाननि खे तव्हांजे हिन किंजर टीवी चैनल जे तवसल सां जी जी इहो जेको नाज़रीन खे मैसेज ॾियां थो जी त जेको सो सुठी तइलीम हासिलु करियो जी ऐं उन सां गॾोगॾु पाण में जुस्तजू पैदा करियो जी महिनत जो जज़्बो पैदा करियो जी ऐं ॿियो कॉन्फिडेंस पैदा करियो जी इनशाला का बि ॾुखी मंज़िल तव्हां खां परे कोन्हे। वॾी महिरबानी आजिज़ वॾी। साहब तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो असांजी किंजर टीवी खे तव्हां सां तमामु बहितरीनु कचहरी अथई भली ॻाल्हि ॿोल अथई मौला साईं तव्हांखे जी नाज़रीन त अॼु तव्हां सीनियर सहाफ़ी आजिज़ संजराणी साहब जी ॻाल्हि ॿोल ॿुधी उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी ऐं वरी के नए गेस्ट सां गॾु मिलंदासीं कि नई शख़्सियत जो इंटरव्यू तव्हांजी स्मार्ट स्क्रीन ते तव्हां सां शेयर कंदासीं तेसि ताईं पंहिंजे होस्ट ऐं दोस्त असलम आज़ाद खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़।